ही प्रोग्राम संजयदड़ इन प्रोग्राम जो मेज़बान साईं ज़ुल्फ़िकार अली मेमन के गुज़ारिश करूं स्टेज ते अचनि ऐं असांजे आयल मेमन खे आज्ञा पेश कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अला अलीम आला इल्म जो धणी अवल अला अला इल्म जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी जे हमद हकीम करे पाण करीब जोड़ जोड़ जहान भी वाजिबुल एहतराम साईं इनायत अली चांडियो साहब, काबिल एहतराम साईं सिकंदर अली विर्क साहब, मोहतरम जनाब साईं सईद हुदा अबड़ो साहब, मोहतरम जनाब साईं मंठार अली बुलेदी साहब, मोहतरम जनाब साईं अकबर अली सोडर साहब, मोहतरम जनाब साईं ज़ोएब अमीर अमीशा साहब, मोहतरम जनाब साईं मुजीब खान मस्तोई साहब, इन पिंडाल में वेठल मुंहिंजा दोस्तो ऐं भाइरो अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असीं ही जेको बि प्रोग्राम कयो आहे साईं सिकंदर अली विर्क साहब जे शान में कयो आहे, उनजी रिटायरमेंट ॾे कयो आहे। नंढड़ो प्रोग्राम आहे, सभिनी दोस्तनि खे गॾु कयो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी जेके तव्हां मुंहिंजे नंढड़ी कॉल ते नंढड़े मैसेज ते मुंहिंजे हिन स्कूल में सभु दोस्त शरीक थिया, मां सभिनी दोस्तनि खे भलीकार कयां थो। उन खां बाद में मां साईं सिकंदर अली विर्क साहब जे रिटायरमेंट ऐं थोरी कारकर्दगी जे लाइ ॿ लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदुसि त साईं हिकु अज़ीम तारीख़ी शख़्सियत आहे। साईं सिकंदर अली विर्क साहब, साईं सिकंदर अली विर्क साहब जंहिंजो नालो हमेशह पेटियल जी तारीख़ जे सोनहरी सुफ़न ते अमर रहंदो। 8 जनवरी 1966 ईस्वीअ ते कोट अली मोहम्मद विर्क में मरहूम अल्लाह बख्श विर्क जे घर में जन्म वठंदड़ जन्म वरितो। फितरत तरफ़ां कयल ज़हानत हिम्मत सां साईं नंढपिण खां इल्म जो जस्तजू रखंदड़ हो। इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ जे स्कूल मां हासिल कयाई, पोइ मैट्रिक पास करण बैदि आला तालीम जे लाइ राह अख्तियार करे कॉलेज में दाख़िला वरिताई। आख़िर में ग्रेजुएशन जी मंज़िल माणे तालीम सां संदसि दिली वाबस्तगी खेसि तालीम खाते में आंदे, जिते हू 1993 में प्राइमरी उस्ताद जी हैसियत सां मुक़रर थियो। पेटेलब में सियासी सफ़र साईं सिकंदर अली विर्क साहब जो साईं सिकंदर अली पंहिंजे तालीमी ख़िदमत सां गॾु पेटेलब जे प्लेटफॉर्म तां उस्तादनि जे हक़नि लाइ जिदोजहद जे मैदान में कदम रखियो। संदसि सियासी सफ़र जी शुरूआत तालीम कंबर में थी, जिते हू पहिरियों दफ़ो डिप्टी जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। पोइ जॾहिं यूसी खैरपुर जूसे तारके कंबर नसीराबाद में शामिल थियो त साईं सिकंदर अली विर्क नसीराबाद जो सीनियर नायब सदर चूंडियो वियो। बाद में यूसी खैरपुर जूसो ॿीहर तारके कंबर में शामिल थी साईं वर्किंग कमेटी जे ज़रिए पहिरियों तारके कंबर जो सदर मुक़रर थियो। 2012 ईस्वी में तारीख़ी इलेक्शन में साईं बिना मुक़ाबिले सदर चूंडियो वियो, जिते सदर जनरल सेक्रेटरी साईं हबीब रहमान छॾियो हुयो। 2015 में साईं वॾी अक्षरता सां कामयाब थी टियों भेरो तालके सदर थियो ऐं खेसि ज़िले कंबर जो सदर चूंडियो वियो। सदर जाइ ते साईं हबीब रहमान छॾियो खे तालके सदर मुक़रर कयो वियो। उस्तादनि जे हक़नि लाइ तारीख़ी जिदोजहद साईं जी हिकु नाज़ुक मोड़ तॾहिं आयो जॾहिं ज़िले कंबर जे डीसी ऐं डीओ पारां हिकु नोटिफिकेशन जारी करे 1194 उस्तादनि खे शकी करार ॾेई संदसि नौकरी ख़तम करण जो ऐलान कयो। उहा संदसि जी ज़िंदगी ऐं इज़त जी वॾी ज़रब हुई। साईं सिकंदर अली बिना देर ऐलान कयो, जेकॾहिं इहो ज़ालिमानो फ़ैसिलो वापसि न वरितो वयो त तारीख़ी धरणो आयो वेंदो। इन ऐलान खां पोइ कंबर बाईपास ते अहिड़ो तारीख़ी धरणो लॻो, जंहिंमें पेटियल जे सदर साईं इंतज़ार शलगिरीअ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हज़ारे उस्तादनि शिरकत कई। नतीजे तौरु ज़िले इंतज़ामिया खे पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठणो पियो ऐं उहो धरणो पेटियल तारीख़ में सोनहरी बाब जे हैसियत रखे जेको साईं सिकंदर अली विर्क जी बहादुरी क़यादत जो शाहकार जो सबूत आहे। रिटायरमेंट ऐं तंज़ीम जी कुर्बानी 5 साल ज़िले सदर तौर ख़िदमतूं सरअंजाम ॾियण बैदि 2020 जी इलेक्शन में साईं ॿीहर अक्षरता सां चोथों भेरो तारीख़ सदर जो चूंडियो वियो,
जेको 2025 ताईं रहियो ताज़ो जॾहिं नई पेंशन पॉलिसी लागू थी त असां जहिड़नि वेझनि दोस्तनि सलाह ॾिनी साईं खे रिटायरमेंट वठी पंहिंजो उहिदो ख़ाली कयो जेतोणीकि सियासी ऐं तंज़ीमी ख़िदमत जो सफ़र कॾहिं बि न रोकियो वियो आहे। मज़बूत दोस्तनि ऐं उम्मीदवारनि जो हल्को साईं सिकंदर अली वटि सिर्फ़ ज़िले कंबर में पूरे सिंध में हज़ारे मोहबत कंदड़ ऐं साथी आहिनि। कंबर सिटीअ में साईं तारिक अली छकड़ो, साईं अब्दुल खालिक चांडियो, अब्दुल समद चांडियो, साईं तरी कबड़ो, साईं मुजीब खान मस्तोई, साईं कुर्बान अली जमाली, साईं नज़ीर तुंजो, साईं हबीब खान मस्तोई, साईं फहीम अली खोसो, साईं अहमद अली वाउजो ऐं मां पाण ज़ुल्फ़कार अली मेमन समेत सवे मज़बूत साथारी आहियूं। जॾहिं त तालके कंबर में साईं हबीब रहमान ढिल्लो, साईं मुख्तार मुगेरी, साईं अब्दुल रहमान चांडियो ऐं केतिरा ई ॿिया साथी सदस्य वेझा रफ़ीक आहिनि। इहे सभु पंहिंजे यूनिटनि जे ईंदड़ ॿीहर इलेक्शन में मज़बूत उम्मीदवार तौर थी करे इंशाअल्लाह कंबर ज़िले में शानदार कामयाबियूं माणींदा। असांजो सियासी मुखालिफ़नि लाइ बि उहो पैगाम आहे त ईंदड़ इलेक्शन में संदसि हक़ीक़त वाज़े करे छॾींदो ऐं खेनि पंहिंजी हैसियत जी बख़ूबी अंदाज़ो लॻी वेंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे त साईं सिकंदर अली विर्क खे सुठी सिहत ऐं डिघी उमिरि ऐं दाइमी ख़ुशियूं अता करे ऐं साईं खे पंहिंजे बचड़नि ऐं दोस्तनि सां गॾु सदाईं ख़ुशि रखे। इहे साईं लाइ असांजा लफ़्ज़ लिखियल हुया जेके तव्हां ॼाणो बयानु कयासीं। उन खां बाद में मां हिकु दफ़ो ॿीहर सभिनी आयल महिमाननि खे आयल दोस्तनि खे ख़ासि तौर ते साईं इनायत अली साहिब चांडियो साहिब खे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर पंहिंजो कीमती वक़्तु कढी करे असांजे आयो आहे। साईं जी वॾी वॾी महिरबानी। उन खां बाद में जेके नवां IPA आयल दोस्तनि खे बि मां भलीकार कयां हिन पंडाल में साथ सलामत सन सलामत। महिरबानी साईं।